अखरोट जी गणप खुश्क मेवन में थींदी आहे ऐं इनखे सियारे जी मौसम लाइ बहितरीन मेवो करार ॾिनो वेंदो आहे। उन करे ई इन जो इस्तेमाल सियारे में घणो कयो वेंदो आहे। पर छा अव्हांखे ख़बर आहे त अखरोट खे गर्मियुनि में खाइण केतिरो फ़ाइदेमंद हूंदो आहे। इहो ख़्याल कयो वेंदो आहे त अखरोट खे रुॻो सियारे में ई इस्तेमाल करणु घुर्जे, पर ईअं न आहे। अखरोट जो इस्तेमाल गर्मियुनि जे डाइट में बि शामिल करणु घुर्जे। माहिरनि जो चवणु आहे त अखरोट में ओमेगा 3 फैटी एसिड मौजूद हुजे थो, जेको असांजी सिहत लाइ ज़रूरी आहे, छो जो इंसानी जिस्म ओमेगा 3 खे पाण ठाहिण जी सलाहियत नथो रखे। उन खां सवाइ अखरोट प्रोटीन ऐं फाइबर सां बि भरपूर हूंदो आहे, जेको दिलि जे बीमारियुनि सूधो वज़न बरक़रार रखण सां गॾु शुगर जे ख़तरे खां बि बचाईंदो आहे। माहिर हिदायत कंदा आहिनि त ॾींहं में 28 ग्राम खां वधीक अखरोट न खाइण घुर्जे। अखरोट जे फ़ाइदनि जी त ॻाल्हि थी वई, हाणे ॼाणूं था त असां गर्मियुनि में अखरोट जो इस्तेमाल मुख़्तलिफ़ तरीक़नि सां कीअं करे सघूं था। राति जो 2 अखरोटनि खे भिॼाए रखी छॾियो ऐं सुबुह जो नेराने खाई छॾियो। इन सां अखरोट जो तासीर थधो थी वेंदो ऐं अव्हां जे हाज़मे जो निज़ाम बहितर रहंदो। अखरोट खे खीर में पचाइण खां पोइ इन जो इस्तेमाल करण सां अव्हां जी सिहत खे घणा फ़ाइदा हासिल थींदा। उन खां सवाइ अखरोट खे मिल्क शेक में बि विझी इस्तेमाल करे सघिजे थो। मिठे में जेकॾहिं हलवे ऐं खीरणीअ जी ॻाल्हि कई वञे त अखरोट खां सवाइ इन्हनि जो ज़ाइको मज़ो नाहे ॾींदो। मिठियुनि शयुनि में अखरोट विझी खाई सघिजे थो। इन सां अव्हां गर्मियुनि में बहितर महसूस कंदो, जॾहिं त अव्हां जे वात जो ज़ाइको बि सुठो थी वेंदो।